नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो मुंहिंजो बाप कल्प में हिकु बार धरती ते अची करे असां सभिनि सां आत्माउनि सां मिलंदो आहे। छो जी परमात्मा सभिनि आत्माउनि जो पीउ आहे न। त जीअं सभी आत्माऊं हिन सृष्टि ते अची करे पार्ट वॼाईंदियूं आहिनि, खेॾंदियूं आहिनि, उहो ई परमात्मा बि हिन सृष्टि में हिकु बार अची करे पार्ट वॼाईंदो आहे। त हाणे पाण आत्माउनि जो पार्ट कंहिंसां गॾु आहे? निराकार परमात्मा पंहिंजे बाप सां गॾु। बाप चवनि था कि जन जन्मांतर त तव्हां हिक ॿिए सां पार्ट वॼायो, लेकिन ये हिकु समय तव्हां मूंसां पार्ट वॼाईंदा आहियो प्रैक्टिकल में। बस भक्ति मार्ग में तव्हां मूंखे यादि त कंदा हुयो कि भॻवानु आहे, लेकिन जेको आत्मा परमात्मा ॿई बाप ऐं बच्चे जे संबंध सां उहो बि प्रैक्टिकल सम्मुख मिलण जी वासना तव्हांखे हिन संगम युग ते ई मिलंदी आहे। बाप करन करावन हार हिन समय ई थींदो आहे। बाक़ी कहिड़े बि युग में मां करन करावन हार न आहियां। जे माण्हू चईंदा आहिनि न भई भॻवान ई थो कराए, असां त हिते बसि निमित आहियूं, करन करावन हार उहो आहे, हुनजी मर्ज़ी आहे। लेकिन बाबा चवनि था कि तव्हांजे जीवन में जेको थींदो अथव उहो तव्हांजे कर्मनि अनुसार थींदो अथव। लेकिन इहो हाणे संगम युग जो समय उहो बि जेका ॿार मूंखे पहचानंदा आहिनि ऐं प्रैक्टिकल में तन मन धन मुंहिंजे अॻियां स्वाहा कंदा आहिनि पंहिंजे मन बुद्धि सां, उन्हनि सां मां करन करावना, उनजी पूरी जिम्मेवारी मुंहिंजे मथां आहे। त बाबा चवंदा आहिनि आत्मा शरीर खां कार्य कराईंदी आहे, लेकिन इहो समय आहे जॾहिं आत्मा पंहिंजे बाप खे पहचाने करे जॾहिं सभु कुझु बुद्धि सां समर्पण करे छॾंदी आहे त मां हुनजो ज़िम्मेवार हूंदो आहे। बाप ॿारनि खे चईंदो आहे कि तव्हां बेहद जे माता पिता जा ॿार आहियो। हाणे माता पिता केरु आहिनि? शिव बाबा और ब्रह्मा मां। त ब्रह्मा आहे पुरुष जो तन, लेकिन शिव बाबा हिन में प्रवेश करे असांखे पंहिंजो ठातो अथई त हीअ असांजी वॾी मां आहे, जगदम्बा छोटी मां आहे। त माता पिता सां जेतिरो आत्मा सच्ची रहंदी ओतिरो मां ऐं पीउ हुनजे जीवन जा ज़िम्मेवार हूंदा। ईश्वर जनम मिलियो अथव न तव्हांखे, त तव्हांजो हाणे ईश्वर छा कमु करणु आयो आहे? स्वर्ग जी स्थापना करण आयो। त बाबा चवनि था स्वर्ग में वञणु, स्वर्ग में ऊंच पद पाइण तव्हांजो जनम सिद्ध अधिकार अथव। लेकिन जॾहिं ये स्मृति रखंदव कि असां हाणे कंहिंजा ॿार आहियूं, परम पिता परमात्मा आहे विश्व जो रचयिता। कहिड़े विश्व जो रचयिता? सुख शांतिमय विश्व। विश्व कोई ॿी न हूंदी, इहे ई विश्व हूंदी। लेकिन हाणे दुख जी थी वई आहे, हिनखे सुख जी ठाहिण लाइ परमात्मा खे चईंदा आहिनि ये विश्व जो रचयिता आहे परमात्मा छा? सुख शांतिमय विश्व जो। अर्थात स्वर्ग जी स्थापना करण वारो केरु आहे? परमात्मा। कोई नई न रचंदो, पुराणे खे नयो ठाहींदो। बसि हिन करे परमात्मा जो गायन आहे हेवनली गॉड फादर। बाप कॾहिं बि हीअं थोड़ी चईंदा कि असां तव्हांजे लाइ पुराणो घर था ठाहियूं। बाप त चईंदा न मां ॿारनि जे लाइ नयो घर थो ठाहियां। त बाबा बि हाणे आहिनि अची करे ॾिठनि कि अरे ये दुनिया त हिकदमि खंडर ठही वई आहे, पुराणी थी वई आहे, कचिरो ई कचिरो आहे। हाणे हिन कचिरे भरी दुनिया खे नयो ठाहिण जो कमु कंहिंजो आहे? बाप जो। त बाबा अची करे कम में लॻी वेंदा आहिनि। ईंदे ई आत्मा खे पहचान ॾींदा आहिनि भई तूं आत्मा, मां तव्हांजो पीउ आहियां, हलो हाणे कम ते हलो। पोइ जेके जेके निश्चय थी वेंदो उहो परमात्मा जे हिन कार्य में मददगार थी रहे आहिनि। हिन कार्य में मददगार कहिड़ी आहे? मुख्य पवित्रता। मन सां वाचा कर्मणा जेतिरो आत्मा पवित्र रहंदी ओतिरो परमात्मा जी मददगार थींदी।
जेतिरा बाप खे यादि कंदी वेंदी, हर कर्म कंदी, ओतिरो बाप जो मददगार थींदी। त बाबा चवनि था बेहद जो बाप नई दुनिया रचण आयो आहे, पोइ ज़रूर ॿारनि खे वरसो बि ॾींदो न। वरसो कहिड़े हिसाब सां मिलंदो? जेका ॿार श्रीमत ते हलंदा, भई माउ बाप पंहिंजो ॿारनि खे कहिड़े ॿार खे कहिड़े कीअं फीस ॾींदो आहे, भई ॾिसंदो आहे न केतिरो ॿार मुंहिंजे चए ते हले थो, उन अनुसार उनखे धन संपत्ति बि ॾींदो आहे, उनखे ओतिरो प्यार बि कंदो आहे, ओतिरो उनजो चयो बि मञंदो आहे। त बाबा बि जेकी पाण खे मत था ॾियनि, श्रीमत अर्थात श्रेष्ठ ठहिण जी मत, ऊचो ठहिण जी मत जेको बाप ॿारनि खे ॾियनि था। जेके आत्मायूं जेतिरो पालन कंदियूं, उन अनुसार उन्हनि खे सत्संग जे लाइ वरसो मिलंदो। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां जेतिरो आत्मायूं मूंखे यादि कंदा रहंदव, हिनखे चइबो आहे बुद्धि जी यात्रा। भई पाण काॾे वेंदा आहियूं धर्म स्थान ते, तीर्थनाथी ते, त सॼे रस्ते पाण खे छा यादि रहंदो आहे? घर मां निकिरंदा आहियूं और जेसि ताईं हुन मंदिर या गुरुद्वारे या जे बि तीर्थ ते तव्हां विया आहियो, जे बि देवी और देव वटि या गुरु वटि, त सॼे रास्ते में छा यादि रहंदो? हाणे असां पहुतासीं, पंहिंजी देव देवी जो ईअं दर्शन कंदासीं, पंहिंजे गुरु जो ईअं दर्शन कंदासीं, त सॼो रास्तो हुनजी स्मृति रहंदी आहे। त हाणे पंहिंजी बि बुद्धि जी यात्रा आहे। हाणे पाण खे बाबा चवनि था कि तव्हांखे पहिरियों शांतिधाम घर हलणो अथव, पोइ हुतां खां पोइ तव्हांखे सतयुग सुखधाम में अचिणो अथव। त जॾहिं खां बाप खे पहचान, जॾहिं खां बाप जे कम में मददगार ठहिण लाइ पंहिंजी बुद्धि तयार थी वई कि हा हाणे मां सभु कुझु बाप खे ॾेई करे बाप जे हिन कार्य में मददगार थियां थो। लेकिन हिते बुद्धि जो कमु आहे, तूं चीज कुझु बि न आहे, संभालणो सभु कुझु आहे, लेकिन बुद्धि सां ये निर्णय करणो आहे कि हाणे मां बाप जे मददगार ठहियो आहे, मूंखे हाणे पहिरियों घर वञिणो आहे, पोइ सुखधाम स्वर्ग में अचिणो आहे। रहणो मूंखे अञा हिन पुराणी दुनिया में आहे, धंधो दौरी बि करणो आहे, घर गृहस्थी बि संभालणी आहे, लेकिन हिकु एक्स्ट्रा चीज पंहिंजी बुद्धि में अची वई, कहिड़ी? कि हाणे मां कंहिंजो मददगार आहियां? बाप जी। त बाप जी श्रीमत ते हलणो आहे, हमेशह इहो यादि रखणो आहे कि मूंखे घर वञिणो आहे, पोइ सत्संग में अचिणो आहे। त इहे जेकी बुद्धि बार बार स्मृति कंदी न, त इहे यात्रा थींदी। त उहो थींदी आहे जिस्मानी यात्रा, जेकी पाण जन्म जन्मांतर कयूं ऐं हाणे बि कंदा रहंदा आहिनि कई माण्हू त। ऐं हिनखे चइबो आहे रूहानी यात्रा। रूहानी अर्थात आत्मा यात्रा ते आहे। हिन सां छा थींदो? अगरि पाण खे सदा इहे यादि रहंदो न, त धीरे धीरे पंहिंजो पुराणी दुनिया, पुरानो संबंधनि सां, पुराणी देह सां, चीजनि सां, जेको बि पुराणो आहे न, हुननि सां सभु कुझु ममत्व मिटी वेंदो। जीअं पाण खे कोई चईंदो कि हाणे तव्हांखे नए घर में वञिणो अथव, तव्हांजे लाइ मां नयो घर थो ठाहियां, त जेसि ताईं नयो घर ठहे पुराणे घर में ई रहणो आहे। लेकिन पुराणे घर में पोइ पाण कीअं रहंदा आहियूं? कोई चए हिनजी सफ़ाई करायो, पेंट करायो, त बुद्धि में छा रहंदा? अरे छा पेंट करायूं, छा ईअं ज्यादा सफ़ाई करियूं, बसि हाणे वञिणो ई त आहे नए घर। त बुद्धि मां उहो ममत्व इहे सभु हटी वेंदो आहे न। बसि टेम्पररी पाण साफ़ सुथिरो करे टेम्पररी जेतिरियूं चीजूं खपनि उन हिसाब सां पाण कमु कंदा आहियूं। बुद्धि में छा रहंदो आहे? नए घर में वञिणो आहे। ईअं ई हाणे पाण खे परम धाम वञिणो आहे, पोइ सत्युग में अचिणो आहे। सत्युग में सभु कुझु नयो मिलंदो। त हाणे पाण हिन दुनिया में अगरि इहे सोचे करे रहंदासीं त पंहिंजी बुद्धि परम धाम ऐं नए घर में लॻी हुई रहंदी। हिन पुरानी दुनिया में रहंदे हुए बि हीअं रहंदासीं जीअं टेम्पररी आहियूं, हाणे विया की विया, हाणे वियासीं विया। त बाबा चवंदा आहिनि जीअं यात्रनि ते पंडा हूंदा आहिनि न, त तव्हांजो हाणे पंडो केरु आहे? निराकार परमात्मा। तव्हांखे काथे थो वठी वञे? शांतिधाम। पोइ सुखधाम में त तव्हां हाणे जेतिरी श्रीमत पालन कंदव, जेतिरी मूंखां शक्ति वठंदव, उन अनुसार तव्हां पाणी सुखधाम में अची वेंदो। मां कोई मथे वेही करे ईअं थोरी चईमां हाणे हिन आत्मा जो पाटा तूं वञ न।
ही त आत्मा में पंहिंजे पाण ई रिकॉर्ड भरियल हूंदो आहे। जंहिं महिल आत्मा जो हिन धरती ते पाठ हूंदो आहे मथां हेठि लही ईंदी आहे। मां कंहिंखे न चईंदसि जी हुते त शरीर ई न आहे, केरु कंहिंसां ॻाल्हाए ई न सघंदो आहे। आत्मा सिर्फ़ु शांति में बीठल हूंदी आहे जीअं त, ऐं उहो बि हिकु वृक्ष जे मुआफ़िक सभी आत्माएं, सभु धर्म जी आत्माएं इकट्ठी उते बीठल हूंदियूं आहिनि। ऐं हिते त ॾिसो, आत्मा जॾहिं धरती ते अचे त हुनखे शरीर खपे, पोइ जॾहिं गर्भ खां ॿाहिरि निकिरंदी त हुनजे लाइ केॾी सारी चीजूं हूंदियूं अथसि, वॾो थींदो, घर ठाहींदो, केॾी सारी सामग्री हूंदी अथसि न। आहे छोटी सी आत्मा, लेकिन मथां हेठि बि अचे त केॾी सारी जॻह घेरे वेठी आहे। ऐं मथे त जरा सी जॻह में, आत्मा त ॾेखाए में बि न ॾींदी आहे, त केतिरी जरा सी जॻह में रहंदी हूंदी न। त बाबा चवनि था कि पहिरियों मथे वञी करे पोइ आत्मा पंहिंजे पाण ई मथां खां हेठि जॾहिं समय हूंदो अथसि त ईंदी आहे। त तव्हांजो हाणे पंडो केरु आहे? शिव बाबा। अच्छा, मां तव्हांजो पंडो त आहियां, त मूंखे सुप्रीम पंडा चईंदा आहिनि। हाणे तव्हांखे बि मां इहे रास्तो ॿुधायो, तव्हांखे बि मां हिन यात्रा जे लाइ ॿुधायो, त तव्हां बि अगरि ॿिए कंहिंखे ईअं ॿुधाईंदव त तव्हां बि केरु थी वियो? पंडव। त इहे थी वई पाण सभु केरु थियासीं? पांडव सेना। पंहिंजी पांडव सेना जो वॾो केरु आहे? शिव बाबा। उहो पाण खे सिखाए थो कि कीअं घर वञिबो आहे बुद्धि सां। त पाण बि सिखूं था, ॿियनि खे सेखारींदासीं त पाण बि पंडा ठही वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि, ॾिसो बद्रीनाथ अमरनाथ वेंदा आहिनि, हाणे बि तव्हां वञी सघंदा आहियो बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ, हिते वेठे वेठे बि तव्हां वञी सघंदा आहियो। कीअं? बुद्धि सां। भई जंहिं यात्रा कई हूंदी, बद्रीनाथ वियो हूंदो, अमरनाथ या केदारनाथ जाॾे बि वियो हूंदो, त हुनखे यादि अगरि हूंदुसि कि हुते असां ईअं वियासीं, पोइ हीअं मंदिर में वियासीं, ईअं दर्शन कयोसीं, ही जेको पाण मन में रिवाइज था करूं ऐं बुद्धि में जेके उहे चित्र अचनि था कि हीअं हीअं रास्तो हुयो, हीअं हीअं मूर्ति हुई, त इहे छा था करूं पाण? आत्मा बुद्धि सां उहा यात्रा थी करे। हाणे अगरि कोई जॻह तव्हांखे सुठी लॻंदी आहे सम्झो, और तव्हांखे वञण जो ॾाढो मन थो करे, लेकिन तव्हां वञी न सघंदा आहियो शरीर द्वारा। लेकिन अगरि तव्हां मन में उन जॻह जे लाइ सोचो था कि उहा जॻह केॾी सुठी आहे, अगरि तव्हांजे मन वीचार थो करे ऐं बुद्धि हुनजो चित्र अर्थात हुन जॻह खे पाण चित्रनि जे रूप में ॾिसूं था, त इहे पाण बुद्धि सां हुन जॻह ते आहियूं। अर्थात पंहिंजी आत्मा में जेकी मन ऐं बुद्धि शक्ति हूंदी आहे न, उहो हिकु तरीक़े सां हुन जॻह ते आहिनि, हुन माण्हू सां गॾु आहिनि। पाण चईंदा आहियूं न कॾहिं कॾहिं कि मां तव्हांखे यादि ई थो करां ऐं तव्हांजो फोन अची वियो या तव्हां अची वियो, अर्थात बसि शरीर जे रूप में ॿ ॼणा हुन समय नथा मिलनि, लेकिन हुननि जी आत्मा पंहिंजे संकल्पनि सां बुद्धि सां मिले। त पाण खे बि हाणे परमात्मा पंहिंजे घर जो रास्तो ॿुधाए थी, स्वर्ग जे लाइ बि ॻाल्हि ॿुधाई अथई। त पाण खे बि बुद्धि सां ईअं सोचणो आहे कि मां आत्मा हिन सृष्टि खां परे, चांद तारनि खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां परे किथे वेठी आहियां? पंहिंजे घर परम धाम में पंहिंजे बाप सां गॾु वेठी आहियां। पोइ थोरी देरि उते वेही करे वापसि मां आत्मा पंहिंजे बाप सां गॾु फरिश्तनि जी दुनिया खे पार करे, चांद तारनि जी पूरे इनखे स्पेस के, अंतरिक्ष के पार करे हिन सृष्टि ते पंहिंजे हिन घर में, जेको शरीर जो घर आहे, त हुन घर में अची करे मां आत्मा हिन शरीर रूपी घर में भ्रुकुटी जे विच में अची करे वेठी आहियां। लेकिन हाणे मूंसां गॾु केरु आहे? मुंहिंजो बाप। त हीअं जॾहिं बि समय मिले त हीअं अभ्यास करो, बुद्धि सां पंहिंजे घर वञो, पोइ जॾहिं अचिणो हुजे हेठि अची करे पोइ वापसि खां पंहिंजो कमु करो। हिन सां आत्मा में शक्ति मिलंदी आहे। स्वर्ग जे लाइ बि पाण खे जेको जेको बाबा ॿुधाईंदा आहिनि, त हुनजे लाइ बि पाण बुद्धि से सोचे सघंदा आहियूं कीअं हुते पाण पंहिंजो महल हूंदो, कीअं मुंहिंजे महल में छा छा हूंदो, कहिड़ी कहिड़ी चीज़ूं हूंदियूं। त हिन सां पंहिंजी पुराणी दुनिया जी दुखदाई दुनिया खां पंहिंजी बुद्धि हटजंदी। जॾहिं आत्मा दुखदाई दुनिया खां परे थींदी
दुखनि जी ॻाल्हियुनि खां, त जॾहिं आत्मा खुदि सुख स्वरूप, खुदि शांति स्वरूप ठहींदी, तॾहिं ई वो परमात्मा जो मददगार ठही सघंदी। कहिड़े कम जे लाइ? स्वर्ग जी स्थापना करण जे लाइ। त हाणे बाबा पाण खे हाणे बुद्धि जी यात्रा ॿुधाई न, त हाणे हिनजो अभ्यास कजे। हिन सां छा थींदो? आत्मा शांत स्वरूप भी थी वेंदी, सुख स्वरूप भी थी वेंदी, आत्मा जा विकर्म भी विनाश थी वेंदा। छोकी आत्मा बाप सां गॾु हूंदी त बाप त आहे सर्वशक्तिवान। बाप जी शक्ति सां आत्माउनि जा जन्म जन्मांतर जा विकर्म विनाश थी वेंदो। ऐं इहो ई प्राचीन योग थींदो आहे, जेको भारत जो प्राचीन योग छो मशहूर आहे? छोजी इहो योग कंहिं सेखारियो हुयो? निराकार परमात्मा। और जे हिन ही योग सां आत्मा तंदुरुस्त थींदी आहे न, भई इहो जेको पाण अभ्यास कयोसीं हाणे, हिन सां छा थींदो? आत्मा तंदुरुस्त थींदी, आत्मा में शक्ति ईंदी। त माण्हुनि खे पतो आहे, स्पेशली फॉरेन वारा ॾाढा चाहींदा आहिनि कि असां बि भारत जो प्राचीन योग सिखूं। हुनखे कंहिं सेखारियो हुयो? निराकार परमात्मा। लेकिन कंहिं बि मनुष्य खे हिन योग जे बारे में पतो न आहे। जेसिताईं परमात्मा न अचे ऐं हीअं पाण खे आत्मा परमात्मा घर जी स्मृति न ॾियारे, तेसिताईं इहे योग अभ्यास न थी सघंदा। योग अर्थात मिलन, प्राचीन योग अर्थात सभिनि खां पहिरियों वारो योग मिलन। सभिनि खां पहिरियों केरु मिलिया? आत्मायूं परमात्मा सां मिलिया। त ये मिलण जी विधि ऐं आत्मा जो परिचय, परमात्मा जो परिचय, घर जो परिचय केरु ॾेई सघंदो आहे? परमात्मा। त ये योग बि केरु सेखारे सघंदो आहे? परमात्मा। हिन योग जी दुनिया में छो एॾी महिमा आहे? छो इहे माण्हू सिखणु चाहींदा आहिनि? छोजी इहा आत्मा खे पुराणे खां नयो ठाहींदो आहे। अर्थात हाणे जेकी आत्मा पुराणी अर्थात विकारी, गंदी थी वई आहे, कारी थी वई आहे न, विकारनि जे कारण, बुराइनि जे कारण। त हिन आत्मा खे वरी खां नयो ठाहिण लाइ ये प्राचीन योग सां आत्मा वरी खां नई ठही वेंदी आहे। अर्थात आत्मा में वरी खां उहो ई सुख, शांति, प्रेम, आनंद, पवित्र, शक्ति संपन्न आत्मा, उहो ई हुनजा पहिरियों वारा गुण ऐं संस्कार आत्मा जॾहिं धारण कंदी आहे त हुनखे छा चईंदा आहिनि? नयो। जे कोई सामान हूंदो आहे पुराणो थी वेंदो त हुनजी साफ़ सफ़ाई कंदा आहियूं त उहो नयो जीअं लॻंदो आहे न, उहो ई आत्मा बि हाणे पुराणी गंदी थी वई आहे। हुनजी साफ़ सफ़ाई कीअं कंदासीं? हिन योग अभ्यास सां, जंहिंखे प्राचीन योग बि चइबो आहे, राजयोग बि चइबो आहे। हिन सां आत्मा वापसि खां नई थी वेंदी। पोइ कहिड़ी दुनिया में वेंदी? नई दुनिया में। हिन समय पुराणी दुनिया में पुराणो योग सेखारींदा आहिनि माण्हू, सेखारींदा आहिनि न अॼुकल्ह कई प्रकार जा योग सेखारींदा आहिनि, परंतु हुन सां आत्मा खे शक्ति न मिलंदी आहे। हुन सां आत्मा खे, आत्मा जा विकर्म विनाश, आत्मा जा उहे ई स्वभाव संस्कार, आत्मा जी उहे ई शक्तियूं वापसि न ईंदियूं आहिनि। उहो त कॾहिं ईंदी जॾहिं बाप पाण खे अची करे इहो योग सेखारे। ऐं योग जी दुनिया में ॾाढी महिमा आहे। अॼुकल्ह हथ योग बि केॾे सारे प्रकार जा थींदा आहिनि, लेकिन तॾहिं बि माण्हू सभु अलॻि अलॻि प्रकार जा योग था सेखारीनि। दुख त घटि नथो थिए न, पाप त दुनिया में ख़तमु नथो थिए। त हाणे बाप पाण खे अची करे वापसि खां इहे योग सेखारण आयो आहे, जंहिंसां आत्माउनि जा पाप घटि था थियनि, दुख घटि थी वेंदो, घटि छा बिल्कुलु ख़तम ई थी वेंदो। त बाबा चवनि था भक्ति मार्ग में अनेक प्रकार जा योग आहिनि, लेकिन ये प्राचीन योग त मां ही अची करे हिकु बार सेखारींदो आहे। हर 5000 साल में हिकु बार मां अची करे तव्हांखे ही योग सेखारींदो आहे, जंहिंसां आत्मा सच्ची थी वेंदी आहे। हाणे त सच्चे सच्चे बाप जा वार सच्चा आहियो न, त हिन करे सतयुग खे छा चइबो? सतयुग खे सतयुग छो चइबो आहे? छोकी सच्चे बाप पाण आत्माउनि खे सच्चो ठातई, खां पोइ सच्ची दुनिया आई, त हिन करे हुनखे सतयुग चईंदा। बाप चईंदा आहिनि कि लाडले ॿार त हाणे मूंखे कॾहिं भुलिजो न, छोकी कलयुग जी दुनिया त ॾाढी खीची गंदी दुनिया आहे। हिन दुनिया में बि रहणो अथव, बाप जा मददगार बि ठहिणो अथव, त उथंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाप खे यादि कंदा रहो। मां आहियां हिन मनुष्य सृष्टि जो बीज रूप,
सभिनि आत्माउनि जो पीउ आहे न, ऐं सभिनि आत्माउनि जा अॼुकल्ह संस्कार एॾा बुरा थी विया आहिनि, त तव्हां पंहिंजे पीउ सां गॾु रहंदव आत्मिक रूप में त तव्हांखे कहिड़ी बि आत्मा जो बुरो संस्कार स्वभाव, कलयुग जी दुनिया जो बुरो स्वभाव संस्कार तव्हांखे परेशान न करे सघंदो। लेकिन हुनजे लाइ बाप सां गॾु रहणो पवंदो। मुंहिंजी त महिमा कंदा आहिनि न सत चित आनंद स्वरूप, त अहिड़े परमात्मा सां गॾु जो आत्मा सदा संग में रहंदी त आत्मा बि कीअं थी वेंदी, सत्य चित आनंद स्वरूप। विश्व जो मालिक लक्ष्मी नारायण हुया, हुननि खे बि एतिरो ऊच ठाहिण वारो केरु आहे? मां ही आहियां न। बल हुननि जी महिमा ॻाईंदा आहिनि, हुननि जी महिमा अलॻि आहे, मुंहिंजी महिमा अलॻि आहे। मूंखे चवंदा आहिनि मनुष्य सृष्टि जो बीज रूप, मुक्ति जीवन मुक्तिदाता, मुक्ति जीवन मुक्तिदाता, सत्य चित आनंद स्वरूप। और देवी देवताउनि जी छा महिमा कंदा आहिनि? सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। छो जी उन्हनि जी महिमा कॾहिं आहे? जॾहिं वो आत्माऊं शुद्ध पवित्र, उन्हनि जो शरीर भी शुद्ध पवित्र आहे, त उन्हनि जे अहिड़े कर्मनि जी भी महिमा आहे। लेकिन मां त सदैव आत्मा रहंदो आहे न, पंहिंजो शरीर कॾहिं न वठंदो आहे, न ही मां हिन दुनिया में पार्ट बाक़ी आत्माउनि जीअं वॼाईंदमि। मुंहिंजो त पाठ ही निरालो आहे, सभिनि खे मुक्ति ॾियणु, सभिनि खे जीवन मुक्ति जो वरतो ॾियणु, ऐं सभिनि खे सुख शांति संपन्न ठाहिणु। त हिन करे मुंहिंजी महिमा अलॻि आहे ऐं शारीरिक देवी देवताउनि जी महिमा अलॻि आहे। मुंहिंजी महिमा कहिड़े बि देवी देवता या गुरु जे मथां न लॻी सघंदी आहे, छो जी मां सदैव निराकार आहियां। मां ईंदो ही सृष्टि ते स्वर्ग जी स्थापना करण लाइ आहियां। मुंहिंजो त गायन ई आहे दुख हरता सुख हरता। मां कॾहिं बि सुख जी दुनिया में न ईंदो आहे। अगरि जिते सर्व गुणनि सां संपन्न आत्मायूं हुजनि, हुते त मूंखे अचण जी दरकार ई न आहे न, छो जी हुते सभी गुणवान आत्मायूं रहंदियूं। त हिन करे मुंहिंजी महिमा बि अलॻि आहे, छो जी मां ईंदो ही कहिड़ी दुनिया में आहे? पतित अवगुणी दुनिया में आहियां, जिते हिंसा ही हिंसा हुजे, कोई प्रकार जी मर्यादा न हुजे। अहिड़े समय ते अची करे आत्माउनि खे एतिरो लाइक़ु ठाहींदो आहे, जंहिंसां आत्मा वापसि खां ओड़ी महिमा जे लाइक़ु ठही वेंदी आहे, विश्व जो महाराजा महारानी ठही वेंदी आहे। लक्ष्मी नारायण खे माण्हू भगवती भगवान बि चईंदा आहिनि। छो जी उन्हनि खे इहे ठाहिण वारो केरु आहे? स्वयं भगवान। वैसे भगवान टाइटल कंहिंखे बि न ॾियणो खपे, छो जी भगवान त निराकार हूंदो। कहिड़ी बि शरीरधारी देवी देवता गुरु आदि खे पाण भगवान न चई सघंदा आहियूं। त बाबा चवनि था भगवान त निराकारी हूंदो आहे न, जंहिंखे शरीर न हुजे। त देवी देवताउनि खे भगवती भगवान चईंदा आहिनि, छो जी हुननि खे ठाहिण वारो स्वयं भगवान आहे। बाक़ी जेका धर्म स्थापक आहिनि, गुरु आदि आहे, उहो त परमात्मा खां थोड़ी थोड़ी शक्ति वतन हूंदी तप कनि। लेकिन लक्ष्मी नारायण रम सीता त परमात्मा खां पढ़ाई पढ़ी, पढ़ाई अर्थात जेका परमात्मा मत ॾिनई, श्रीमत ॾिनई, सम्झ ॾिनई, हुनखे पढ़ाई रीति पढ़ी करे, अभ्यास करे करे, एग्जाम ॾेई करे पोइ हुन गद्दी जे लाइक़ु ठहिया। हाणे बि प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर गद्दी ते कीअं वेंदा? जॾहिं पढ़ाई कंदा, एग्जाम ॾींदा, उन्हनि जी पूरी उन्हनि जो माण्हू उन्हनि खे अच्छी रीति टेस्ट कंदा, ये देश खे संभालण लाइक़ु आहिनि न आहिनि, देश जे लाइ केतिरो प्यार कनि उन्हनि खे। त लक्ष्मी नारायण और रम सीता बि इहे एग्जाम पास कई। परमात्मा जी पढ़ाई में बि इहो ई आहे कि तव्हांखे परमात्मा सां केतिरो प्यार अथव, तव्हांखे पूरी दुनिया जी आत्मा जे लाइ केतिरो प्यार अथव, केतिरो तव्हां हुननि जे दुख खे सम्झो था, केतिरी तव्हां हुननि जी तकलीफ़नि में मदद था करो। छोकी हाणे तव्हांखे बाप जो परिचय मिलियो आहे, तव्हांखे पतो आहे कि दुनिया जो सभु दुख दूर करण लाइ उहो जेकी शक्ति आहे उहो दुनिया में आई आहे। त अगरि तव्हां पाण खे विश्व जी सर्व आत्माउनि सां प्यार आहे, ये सभु मुंहिंजा भाउ आहिनि, दुखी आहिनि, त तव्हां छा कंदव? हर सेकेंड बाप जी यादि में रही करे सभिनि जी मदद कंदव। छोकी शारीरिक रूप जी मदद न आहे, हिते आहे
योग बल जी, अच्छा शक्ति सां त आत्मा जी मदद करो। त परमात्मा भी पूरो ॾिसंदा आहिनि। विश्व जो महाराज महारानी थियण लाइ परमात्मा हर प्रकार जो पंहिंजो टेस्ट वठंदो आहे। त हिननि देवी देवताउनि खे बि जेका एॾा वॾा वॾा मंदिर अॼु माण्हू जेका ठाहे करे पूजनि था, हिननि बि पढ़ाई कई, हिननि बि पूरो एग्जाम ॾिनो, पूरो अभ्यास कयो, पोइ जेका बि 1 2 3 4 नंबर में आया उन अनुसार हुननि खे सत्य त्रेता में गद्दी मिली। गद्दी अर्थात दुनिया खे संभालण जे लाइ हुननि खे सिंहासन मिलंदो। छो जी उहो आहे सुख शांतिमय दुनिया न। त जेको उते महाराजा महारानी वेहींदो उनमें एतिरी शक्ति त हुजे कि वो पंहिंजे उहो जॾहिं गद्दी ते वेहनि त पूरी दुनिया में सुख शांति जी किरनी वञनि। कोई भी मनुष्य आत्मा या प्रकृति या जीव जंतु पशु पक्षी दुखी न हुजे, परेशान न हुजे। त पंहिंजे आत्मा में जॾहिं एतिरी शक्ति ईंदी, पंहिंजे हूंदे पाण जी जेकी दुनिया हूंदी उनमें कोई भी दुख शांति या कोई भी दुख विकारनि में न वेंदो, तॾहिं ई पाण हुन गद्दी जे लाइक़ आहिनि। त बाबा भी चवनि था कि तव्हां जेतिरो जेतिरो बाप खे यादि करे पंहिंजे अंदर शक्ति धारण कंदव, जेतिरो हिन ज्ञान जे बारे में वीचार कंदव कि परमात्मा रोज रोज तव्हांखे छो थो चए आत्मा सम्झो मूंखे यादि करो, छो अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं थो ॿुधाए, भई स्वर्ग अचण वारो आहे, हीअं करो, वर्क थो वठो, छो कि पाण खे हुन दुनिया में वञी करे रहणो आहे। त हुतां जा जेका 1 2 3 ऐं पद कंहिंजे हिसाब सां थींदा, जेतिरो पढ़ाई खे अभ्यास कंदासीं, जेतिरो बाप खे यादि करे शक्ति धारण कंदासीं, हुन अनुसार पाण खे उते पद मिलंदो।